वो डीसी ऑफिस रोडा वस्ता दिया ए रोडा जेको वस्ते आफर जेको तालाब नजर गए बारिशर जेको वस्ते 24 घंटा गुजर बावजूद म्युनिसिपल कमेटी ऑफिसर ना एली वजह जेको वस्ते तालाब नजर फिर मजीद एदा शहरियों गप्पा जने ओदे छे कुछ असांजे कंदकोट शहर आहे सिटी पार्क ऐं डिप्टी कमिश्नर ऑफिस आहे साम्हूं उनजे तव्हां हाल ॾिसो था छा हाल आहे 24 कलाक बरसाति के थिया आहिनि कढण वारो हिते कोई कोन्हे टाउन वारा जेको आहे त रुगो पैसा खाइनि था जेको असांजो बजट वग़ैरह आहे उहो केॾां थो वञे कल्ह जेको आहे त मां पाण ॾिठो आहे त हिकिड़े वॾेरे जे घर में टाउन जी गाॾी बीठी उतां पाणी कढे पियो हे हाल लॻो पियो आहे असांजे कंदकोट जो महिरबानी करे सफ़ाई जो ख़्यालु रखो ऐं असां कंदकोट जे इंतिज़ामिया डिप्टी कमिश्नर खे रिक्वेस्ट कंदासीं त उहो सफ़ाई कराए ऐं हिते जेको आहे त टाउन इंतिज़ामिया खे इहो अर्ज़ु कंदासीं त उहे बि करनि ऐं हिते असांजो आहे सलाहदीन अवान साहिबु इंचार्ज आहे कंदकोट जो ऐं रुगो खाइण में पूरो आहे कमु कोन थो कराए रुगो खाइण में पूरो आहे जेको बि टाउन जा मुलाज़िम आहिनि उनखे पघारूं बि कोन था ॾियनि इहा हालत लॻी पई आहे कोट शहर जा रोड ऐं रस्तनि जा हालात ॾिसो बरसाति जे करे ही सभु रोड ख़राब थी विया आहिनि इंतिज़ामिया सुतो पियो आहे टाउन वारा सुता पिया आहिनि जंहिं टाइम तनख़्वाह वठण जो टाइम थींदो न ॿ ॾींहं न मिलंदनि त पाण धरणियूं हणी वेही रहंदा असांखे तनख़्वाह नथो मिले हाणे सभु सुता पिया आहिनि हिते आवाम ग़रीब ॾिसो था सभु पिया ज़लील थियनि ढंढ जो मंज़र लॻो पियो आहे मथे बादल बीठो आहे बरसाति वसे शहर जो छा असरु थींदो पूरे शहर कंदकोट जे गलियुनि में ॾिसो कंहिं बि गलीअ में कोई जाइ तव्हांखे अहिड़ो बोर्ड खां सवाइ ॿियो नज़र न ईंदो असां इंतिज़ामिया खे अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे पाणी कढायो ऐं मथां बरसाति बीठो आहे आवाम खे सुख ॾियो जेके निमाज़ी माण्हू निकिरनि था उन्हनि जा कपिड़ा पली था थियनि ॿार अचनि था किरी था पवनि रक्षन वारा वीचारा पिया आहिनि मोटरनि वारा पिया आहिनि महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते वॾेरा ऐं जेके ज़मीनदार MP वोट वठी घर त वञी वेही था रहो पर कम से कम आवाम जो त सोचियो उन्हनि खे त सुख ॾियो ऐं हिन ते वरी बरसाति वसंदो रोड जो हालत छा थी वेंदो वरी वधीक महिरबानी करे हिन जो पाणी कढायो तव्हांजी महिरबानी थींदी शहरिया डिप्टी कमिश्नर मनोहर मिठियाणी वारा अपील का खुदारा ये जेको बारिश है जेको तालाब पहुंचता है खुदारा इशा कशां थी बरो और मारे गंदगी बचाएं थी बरो मोहम्मद उस्मान टावरी फजिया इस्लाम दिन बंगवार वश न्यूज़ कंदको